रियाज़ अवान मज़दूरनि जो शान हुयो, मज़दूरनि जो मान हो, मज़दूरनि जी सुञाणप हुई ऐं हिन शहदाद कोट में मज़दूरनि खे जेका शिनाख़्त ॾिनी पंहिंजे पोरे जे हवाले सां, उन में हे रियाज़ अवान पेश हुयो। रियाज़ अवान जेको आहे सो शुरू खां ई जेको आहे सो बेरागिरी खां वठी जेको आहे सो मज़दूरी खां वठी जेको आहे सो डेकोरेशन ताईं जेको आहे सो मज़दूर डेकोरेशन जे हवाले सां हिन जेका सुञाणप ॾिनी पाण खे। ऐं इन हवाले सां मां इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा या मीर मुर्तज़ा भुट्टो साहिब जॾहिं शहदाद कोट ईंदा हुआ त हुनजो जेको इंतख़ाबी निशान हुयो जेको हे माइक आहे मज़दूर डेकोरेशन वारो, इन ते ई जेको आहे सो हो फ़ख़ुर सां ख़िताब कंदा हुआ ऐं फ़ख़ुर सां हिन खे दाद ॾींदा हुआ। रियाज़ अवान जेको आहे सो मां थो चवां त एॾो सादगी पसंदि इंसानु हुयो जो साइकिल ते सफ़र कंदो हुयो, साइकिल ते जेको आहे सो वेंदो हुयो, पाण खे वॾो माण्हू करे पेश न कंदो हो, सदाईं हुन मज़दूरनि जो नंढे में नंढो माण्हू करे पेश कंदो हो। मां हुनखे ख़राज तहसीन पेश कंदुमि। उहो शानदार माण्हू हुयो, बहितरीनु माण्हू हुयो, मज़दूरनि जो हॾड़ोखी हुयो। रियाज़ हुसैन जेको मज़दूरनि जो माना हामी हो ऐं मज़दूर डेकोरेशन जे नाले सां हुन हिकिड़ी शहदाद कोट जे अंदरि पंहिंजे डेकोरेशन जो आगाज़ कयो ऐं मशहूरु तो सॼे रीजन में जल मक्सी खां उस्ता मोहम्मद खां वठी ॻाढ़ी खेरे खां वठी मीरो ख़ान ताईं इन्ही जो सामान वेंदो हो। हिकिड़ो ई हिते वॾे में वॾो जेको आहे डेकोरेशन हो जंहिंजी जेको आहे ओनर हुयो, मालिक हुयो, पर हिन पंहिंजे नालो मज़दूर डेकोरेशन रखी। न सिर्फ़ु इहो पर हुन खां अॻु में बि जेके धंधा हिन कया जंहिंमें साइकिल वर्कर्स खां वठी ॿियनि, उहो बि मज़दूर जे नाले सां आख़िर ताईं हिन वक़्त ताईं जेको आहे हीअ जेका हाल में बीठा आहियूं उहो मज़दूर हाल आहे, शादी हाल आहे। सो इहो जेको ख़्यालु आहे मां सम्झां थो त कंहिं बि अहिड़े माण्हू वटि न रहियो आहे जेको मज़दूर नाले ते फ़ख़्रु करणु, इहो मां सम्झां थो त इहो वॾो एज़ाज़ु आहे हिन खे, रियाज़ हुसैन खे। सो असां उनजी इन जदोजहद खे, उनजे हिन जाखोड़ खे, इन जी महिनत खे ख़राज तहसीन पेश था कयूं, सुर्ख़ सलाम पेश था कयूं ऐं हुन मज़दूरनि जे नाले खे एॾो वॾो अॻिते आंदो जो अॼु जेको आहे असां तव्हां सभु उन ते फ़ख़्रु था कयूं। पुरियत क़िस्म जो माण्हू हो, शुरूआति हुन होटल जी मज़दूरी खां कई, पोइ मुख़्तलिफ़ हुन नंढा नंढा कारोबार बि कया ऐं आख़िर में जेको हिन मज़दूर डेकोरेशन खोलियो जेको हिन वक़्त ताईं हले थो, पाण थी दुनिया छॾे वियो आहे, हीअ ॿी वरसी आहे हुनजी। तो माण्हू हलियो वेंदो आहे पर पंहिंजूं ॻाल्हियूं छॾे वेंदो आहे। हुन जूं ॻाल्हियूं अॼु बि ॻाइजनि थियूं त हिकु बहितरीनु इंसानु, पोरियत दोस्त, ऐं हिन दुनिया में जेका ख़ूबसूरती आहे उहा पोरिये जे करे ई आहे, मज़दूर जे करे ई आहे। ख़ूबसूरत बिल्डिंगियूं ॾिसो, होटल ॾिसो, बाग़बान ॾिसो, उन में पोरिये ऐं महिनत खां सवाइ उहे न जुड़िया आहिनि। सो मज़दूर हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजे करे दुनिया में रौनक आहे ऐं ख़ूबसूरती आहे। ऐं हुनजो वरी उन मज़दूरनि सां इश्क़ु हुयो, मज़दूरनि सां मोहबत हुई, त उन पंहिंजी सुञाण ई मज़दूर रखी। हालांकि हिनजो ठीकु ठाकु पंहिंजो कारोबार थी वियो, पोइ त वॾो डेकोरेशन, पर हिन जी सुञाण उहा साॻी मज़दूरनि सां रही ऐं मज़दूरनि सां साथ बि ॾींदो हुयो। ऐं रियाज़ अवान शहदाद कोट जो न सिर्फ़ु पर मां सम्झां थो त पूरी सिंध ऐं पाकिस्तान जो हाणे ब्रांड थी चुकियो आहे। जेका मज़दूर नाले सां हुन पंहिंजी प्रोडक्ट आंदी, इहो वाहिद माण्हू हुयो जेको हेॾे वॾे डेकोरेशन खे हलाइण जे बावजूदि बि पाण खे हमेशह सेठ न सॾाईंदो पर मज़दूर सॾाईंदो हुयो। हुन पार्सली खां कमु शुरू कयो, अॼु हुनजे नाले ते शादी हाल बि आहिनि, डेकोरेशन्स बि आहिनि, जेके शादियुनि में म्यूज़िक नाइट्स थींदियूं आहिनि उन जे नाले सां, साउंड सिस्टम बि उन जे नाले सां मौजूदु आहे। ज़मान साहब तमामु हिकिड़ी बहितरीनु तबियत जो सादगी पसंदि जेको इंसानु हुयो ऐं वाक़ई बि जेको आहे तमामु हिकिड़ो हॾॾोखी ऐं मज़दूरनि जो जेको आहे पंहिंजो जेको आहे वॾो हिकिड़ो जेको आहे पंहिंजो हुन किरदारु अदा कयो। ऐं वाक़ई हक़ीक़त आहे, मूंखे त के ॻाल्हियूं सम्झ में जेके हाणे अचनि थियूं त मतिलबु ॾिसो हर इंसानु जेको आहे गुज़ारे वञण खां पोइ जेकी जंहिंजी वरी अलाह जेको आहे उनजी इज़त ऐं जेको आहे नालो जेको उभारे, तंहिंमें जेको आहे तमामु जेको आहे सुठे नमूने सां पंहिंजो असां उनखे पंहिंजो हिन ॾींहं ते ॿी वरसी जे जेको आहे ॾींहं ते तमामु सुठे लफ़्ज़नि में यादि था कयूं। ऐं वाक़ई सादगी पसंदि इंसानु हुयो। साइकिल जो दौर बि असां हुनजो ॾिठो होसीं पंहिंजो जेको आहे, त साइकिल जे दौर में जेको आहे तमामु हिकिड़ो हिन जो किरदारु रहियो। गुलज़ार मचाणियो कोशिश डिजिटल शहदाद कोट।